दादू में मुनाफ़ाखोर सरगर्म थी विया आहिनि। माह रमज़ान के पहिरें रोज़े ते मुनाफ़ाखोरनि सब्जी, फ्रूट, गोश्त, मच्छी, मुर्गी जा अघ ॿीणा करे छॾिया। ज़िले इंतज़ामिया पारां मुक़ररु कयल सरकारी अघनि ते खाधे पीते जूं शयूं विकिरो करण बदिरां मुनाफ़ाखोरनि अघ ॿीणा करे शहरनि खे ॿिन्ही हथनि सां फुरण जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। हिकु तरफ़ शहरी महांगाई बाबति दाहूं कनि था त ॿिए तरफ़ वरी रेड़े ते सब्जी, फ्रूट, मच्छी, गोश्त, मुर्गी विकिरो कंदड़ शिकायतूं कनि था। दादू जे शहरनि शिकायतूं कंदे दायो आहे त गुज़िरियल ॾींहुं पटाटा 20 खां 30 रुपया किलो विकिरो थी रहिया हुआ। अॼु सरकारी अघ पटाटे जो 40 रुपया फ़ी किलो मुक़ररु कयो वियो आहे। ज़िले इंतज़ामिया ऐं मुनाफ़ाखोर ॿिट बणियल आहिनि। सब्जी, फ्रूट, मच्छी, गोश्त, मुर्गी जा अघ ॿीणा थियण सबबि ग़रीब मिस्किन माण्हू सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। शहरनि चयो त दुनिया में मज़हबी ॾियारनि ते हर मुख़्तलिफ़ फ़िकिर जो माण्हू अघ मुनासिब कंदो आहे त जीअं ग़रीब मिस्किन माण्हू ख़रीद करे सघे, पर अफ़सोस जो पाकिस्तान में मुनाफ़ाखोर सरगर्म थी वेंदा आहिनि ऐं इंतज़ामिया फ़ोटो सेशन कराए वापसि हली वेंदी आहे। रमज़ान जो रोज़ो जे लाइ पहिरें ॾींहुं माशाअल्लाह जेके कलो का रेट हुआ उन में डबल थी विया आहिनि। असां पाण वठो था वञूं, तक़रीबन हिननि वटि रेट लिस्ट बि मौजूदु कान्हे। जेकर आहे त उन ते हलण जे लाइ तयारु कोन्हनि। हींअर एसी साहब खे असां ॾिठोसीं विज़िट कंदे, पर इहो शायदि चकर ॾेई हलियो वेंदो, वरी साॻी ॻाल्हि थींदी। पर हुनजे हूंदे बि हींअर मां पुछा कयो आहे हिन जो चकू जी क़ीमत केतिरी आहे? 100 रुपया। भाई लिस्ट ते हीउ लिखियो वियो आहे जिते असांखे महांगो मिले थो, असां परेशान आहियूं, असां छा कयूं? रमज़ान शरीफ़ में तक़रीबन जेको आहे रेट तक़रीबन महांगा थी था वञनि। ग़रीब जे वठण जे वस जी ॻाल्हि आहे कान का। ऐं इंतिज़ामियात खे कंट्रोल करणु घुरिजे, जेको शायदि उन्हनि खे जूस बि कोन थी चुरे। ऐं ग़रीब माण्हू जेको आहे परेशान आहे। आम माण्हू जेको रोज़ो खोलण जे हवाले सां फ्रूट या इहे जेके गोश्त वग़ैरह वठणु उन्हनि जे वस खां ॿाहिरि हक़ीक़त इहा आहे। ऐं मुलाज़िम बि माना तक़रीबन परेशान आहे त रोज़ो रखे थो माण्हू, पर उनजी इफ़्तारी जे लाइ जेको बंदोबस्तु आहे, मार्केट में अचो त मार्केट में तमामु रेट जबल सां चढ़िया पिया आहिनि। माण्हू तमामु परेशान आहिनि। असां भिंडियूं वरितियूं 80 रुपया किलो, हिकिड़े हंधि 120 रुपया, हिकिड़े हंधि 100 रुपया। ऐं जेके वंगा आहिनि उहे जनाब 80 रुपया किलो, पर वंगे तव्हां मयार ॾिसो, उहे 80 रुपया किलो, पर वरितोसीं मजबूरी छा थी पए। ऐं लीमा 100 रुपया पा। कल रेट छा हो, अॼु छा आहे? कल जो का सो रेट वंगनि जो कल बि मूं किलो वरिता आहिनि, 100 में मतिलबु 1.5 किलो मिलिया। अॼु वरी 80 रुपए किलो मिलियो। माना अॼु वरी बाज़ार अप आहे न, माना कल जी निस्बत अॼु बाज़ार महांगी आहे। माना मुसलमान रमज़ान शरीफ़ में छा था कनि? दुनिया लेवल ते वर्ल्ड लेवल ते जेका 100 उन्हनि जा जेका त्योहार जा ॾींहं ईंदा आहिनि उन में घटि क़ीमतूं कयूं थियूं आहिनि। असां जीअं मां रमज़ान अचे शयुनि जा रेट अप थी था वञनि। रेड़े ते सब्जी विकिरो कंदड़ पुरतन दायो त सब्जी मंडी में वॾा वापारी अघ वधाए छॾनि था। ज़िले इंतज़ामिया उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बदिरां असां मथां ॾंड हणी पंहिंजो फ़र्ज़ु पूरो करे थी। बाअसर वापारियुनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी कई वञे। कल 600 रुपया मन खणी आयासीं, अॼु 1000 ते मन खणी आया। हिते 40 रुपया ॿुधायूं था, केरु बीहे ई कोन थो। 30 रुपया चवंदा, अॼु 30 रुपये घर में पियल आहे। कल गिदरो खणी आयासीं, हुयो 1000 रुपया मन, अॼु उहो आहे 2000 रुपया मन। हींअर जेके रेट लिस्ट आहे उन में घणो लिखियलु आहे? उन में 30, 40, हुआ 50 रुपया, 2000 रुपया मन, 2000 ठाहे थो। मंडी में वाक गाॾियुनि जो थींदो आहे, बाक़ी तौर ते खणी ईंदा आहियूं। मंडी में तव्हांखे वाक ते नथो मिले? न, असांखे महांगी आहे। हलाईंदा 30,000 गाॾी, 35, 40,000 असांखे महांगो वारो न। असां खणंदा आहियूं 10 मण, 5 मण, रोज़ी कान्हे का मुतालबो या सस्ता बि कनि। असां आलू जी बोरी खणी आयासीं 2500 रुपया, अॼु आहे साॻी बोरी 3300 रुपया, 800 रुपया फ़ी बोरी ते चढ़ी आहे। ग्राहक चवनि था तव्हां कल्ह न 3 किलो 100 में, अॼु 40 रुपया किलो, 40 रुपया किलो जे थिया आहिनि, उन असां न कया आहिनि। हूअं कल्ह 2500 रुपया, असांखे 25 रुपया ख़रीदारी, अॼु 33 रुपया ख़रीदारी आहे। लिस्ट में खणी आयो आहे 30 रुपया किलो। 33 जी ख़रीदारी 30 में कीअं खपाईंदासीं? कल भिंडी हली आहे 250 रुपया, 270 रुपया, अॼु भिंडी हली आहे 300 रुपया। लिस्ट में खणी आयो आहे 30 रुपया, 60 रुपया किलो। 60 में खणी 60 में खपाईंदासीं कोन। उहो केर बि न के उते का शइ लीलामी थिए न छा, न सभु दलाल पंहिंजी मनमानी हिसाब सां खपाईंदा आहिनि। केरु हुनखे चवण केरु कोन्हे। हे सिर्फ़ु फ़ोन करे भाउ घणे खपायव, छा थियो, बसि हे पंहिंजी फॉर्मेलिटी फ़ोन ज़रिए कंदा आहिनि। पोइ उन में भली वापारी कुझु वञे छा, आवाम असांखे पिटींदी आहे, तव्हां ज़ुल्म कयो आहे। ॾंड असां ग़रीबनि खे लॻंदा ऐं हो चुप करे वेठा आहिनि दलाल।
न को बिल ठाहे ॾींदा उन्हनि खे चवंदा असां खपाईंदा 5000 रुपया मण, चवंदा असां 3000 मण खपाया, पर जॾहिं वाक थींदो उहा सौंसी ॻाल्हि क्लियर हूंदी न। असां एसी साहब खे त सुबुह जो सवेल वाक हलाइनि। असांजो अर्ज़दार आहे, मां ग़रीब मिसकिन ग़रीब आहियां, गुलाब मुंहिंजो नालो आहे। असांखे रेट वॾी 2 किले खां मथे 350 रुपया मिले थी, हा न। किले वारी असांखे 300 मिले थी, ऐं जेकी किले 3 पा वारी असांखे 260 ॾियनि था। असां ग़रीब आहियूं, असांजा नंढा बचड़ा आहिनि, 25 भाती आहिनि, असांखे सरकार रेट कोन ॾिनो आहे। असांखे सरकार 300 रेट ॾिनो आहे मिरागी, किले खां वठी मथे। किले वारी 300 मिले थी, किले खां मथे जेकी 2 किलो वारी असांखे 350 मिली आहे। असां वरी बि डी सी साहब खे अर्ज़ु था कयूं असांखे रेट ॾिए, उहा 260 मिली आहे। हा, असांखे 200 ॾिनो अथनि। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, मूंखे 22 बचनि जो कसम आहे। असांजा ज़ुल्म आहे, सरकार अचे थी असां लिकी था वञूं, असां केॾे वञूं? असां मच्छी बंदि करे था छॾियूं, असांजी ख़ुदा कहाणी मदद करे। असां अर्ज़दार आहियूं, असांजी अलाह ॼण असां डी सी साहब खे चवंदा असांखे रेट ॾिए, असां मिसकीन आहियूं। मुख़्तार कार दादू अब्दुल हमीद खोखर अवामी शिकायत मार्केट जो विज़िट कयो। उन मौक़े ते दादू इशू सां ॻाल्हाईंदे हिन चयो त मुनाफ़ाखोरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे रहिया आहियूं। शहरी ताउन कनि, जेकॾहिं मुनाफ़ाखोर वधीक अघ वसूल कनि था त उन्हनि ख़िलाफ़ शिकायतूं नोट कराइनि। मार्केट था विज़िट कई, छा सोचिया असां मार्केट में ऐं रेट जेके आहिनि सब्ज़ी मंडी मां पहिरें रोज़े ते 10 रुपया रेट चढ़ी विया आहिनि, उनखे तव्हां कीअं था? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हीअं त अॼु माह रमज़ान जो पहिरियों रोज़ो आहे। असां तक़रीबन काफ़ी शहर खे विज़िट कयो आहे, जिथे जिथे वायलेशन नज़र आई आहे या लिस्टूं जंहिं वटि न पहुतियूं आहिनि त मार्केट कमेटी जो नुमाइंदो गॾा उते पहुचायूं था। बाक़ी जेको रेट प्राइस हाइक कनि था, रेट मथे वठनि था, ओवर चार्जिस कनि था, उनखे असां फाइन बि कयो आहे ऐं माण्हुनि खे पैसा उनखां वापसि वठाए पिया आहिनि। मार्केट कमेटी जेका हिन ते सुबुह जो ऑक्शन कराईंदी आहे ऐं उन में अव्हां जो नुमाइंदो बि मौजूदु हूंदो आहे। अॼु सब्ज़ी मंडी में उल्ट तो पहिरें रोज़े ते ई रेट चढ़ी विया आहिनि, उते न थी ऑक्शन न थी सघिया आहिनि ऐं जेके उते मुनाफ़ाखोर आहे उन रेट चाढ़े छॾिया आहिनि। उहे हिते जेके संदल वारनि खे जेके रेट वधीक मिलिया आहिनि उनखे कीअं था ॾिसो? मार्केट कमेटी लिस्ट में कलो की लिस्ट में 10 रुपया घटि, अॼु की लिस्ट में 10 रुपया वधीक पहिरें रोज़े ते। ॾिसो त उते असांजा इंस्पेक्टर जेके आहिनि मार्केट कमेटी आहे उहे सुबुह सां सवेरे ऑक्शन इंश्योर कराईंदा आहिनि। पर जेकॾहिं तव्हां इहा ॻाल्हि कयो था त आउं सुभाणे या परीहं ओचितो उते पंहिंजो वेंदुसि ऐं पंहिंजो रेट कंदासीं। उते जेको बि आहे इंश्योर कराईंदासीं, जेके गवर्नमेंट जा नोटिफाइड रेट्स आहिनि उहे इंश्योर कराईंदासीं। सब्ज़ी उते जेका मार्केट आहे सब्ज़ी मंडी उनजे ख़िलाफ़ कॾहिं बि कार्रवाई न थी आहे, न उन्हनि खे कॾहिं दंड लॻाया आहिनि, न कॾहिं उहे जेल विया आहिनि। सदाईं मुनाफ़ाखोर जेके आहिनि उते ई सरगर्म हूंदा आहिनि। उनखे हर साल माना सॼे रमज़ान में जेको आहे इहो ई पिटको पिटींदा आहियूं त महांगाई जो जिन बोतल वारी निकिरी, लेकिन उनजे ख़िलाफ़ का बि कार्रवाई न थींदी आहे। छा उहे बहासर आहिनि? न बिल्कुलु। ॾिसो अॻे बि कार्रवायूं थियूं आहिनि ऐं हाणे बि जेको जिथे जिथे तव्हां असांखे निशानदेही कराईंदो इनशाअल्लाह तव्हां ॾिसंदो हुन ते कार्रवाई थींदी कानून मूजिबि। जॾहिं त असिस्टेंट कमिश्नर दादू मोहम्मद अली लुंड पिणु फोटो सेशन कराइण लाइ ऑफिस मां निकिरी आयो ऐं पोस्ट साण करे दादू जे यूटिलिटी स्टोर जो दौरो कयो ऐं मुर्गी वारनि खां अघु मालूम करे फ़ोटो कढाइण बैदि एयर कंडीशन कार में सवार थी हलियो वियो। हाणे ॾिसणो इहो आहे त हर साल जीअं हिन साल बि महांगाई जो जिन बोतल मां ईअं ई ॿाहिरि रहंदो ऐं ज़िले इंतिज़ामिया ऐं मुनाफ़ाखोरनि जो गठजोड़ जारी रहंदो। कामूरा फोटो सेशन कराए वापसि हलिया वेंदा या वरी अवाम खे रिलीफ ॾियण लाइ मुनाफ़ाखोरनि खे जेल भेड़ो करे शहरनि खे मुनाफ़ाखोरनि मां जान छॾाई वेंदी। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त मुस्लमान मुल्क पाकिस्तान में मुनाफ़ाखोरी कंदड़ बाअसरनि खे कानून जी गिरफ़्त में आणे शहरनि खे रिलीफ ॾिनो वञे त जीअं रोज़ेदार सब्ज़ी फ्रूट मुर्गी गोश्त मच्छी वठी सघनि। कैमरामैन टीम सां गॾु राजा अल्ताफ़ अब्बासी, दादू इशू।